आल पाकिस्तान क्लरिक्स एसोसिएशन सिंध के सीनियर रहनुमा सैयद मुनवर अली शाह जी ज़ेर सदारत मटियारी में अहम इजलास थी गुजरियो। इजलास में साबिक सूबाई तर्जुमान शाहिद सुमरो, ज़िला सदर हैदराबाद जावेद अहमद पीरजादो, सईद शेख मोहिब सियाल, धनी बख्श लगारी, मकसूद काजी, अहमद खान दायरी, सनाउल्लाह मेमण, मुश्ताक अली चंड, मुमताज़ अली समूह समेत बेन मुलाजमन शिरकत कई। इजलास के खिताब कंदे सीनियर सूबाई रहनुमा सैयद मुनवर अली शाह जो चवण हो त सिंध हुकूमत का मुतालबो कंदे आपका जे चार्टर ऑफ डिमांड ते फौरी तौर अमल कयो वञे, जंहिं तहत सरकारी मुलाजमन जो पगारूं सोन जे 1 तोले जे बराबर थियण घुर्जनि, जंहिंखे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे भी मंजूर कयो हो। अञा ताईं उन ॻाल्हि ते अमल दरामद न थी सघियो आहे। हुन जो चवण हो त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि तहत सभिनी सरकारी मुलाज़मन जूं पगारूं हिक जहिड़ियूं कयूं वञनि। हुन जो इहो बि चवण हो त सिंध सेक्रेटरीट जे मुलाज़मन खे यूटिलिटी अलाउंसिस मिली रहिया आहिनि, जॾहिं त उहे अलाउंसिस सिंध जे सभिनी मुलाज़मन खे बि मिलणु घुर्जनि, छाकाणि त हिन महांगाई जे दौर में सरकारी मुलाज़मन जे लाइ पगारुनि मां घर हलाइणु ॾाढो मुश्किल आहे। हुन सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त ग्रेड ऑफ खां 1/15 ताईं सभिनी मुलाज़मन जूं प्रमोशन, टाइम स्केल ऐं अपग्रेडेशन जूं फौरी तौर ते नोटिस वठी, जीअं सरकारी मुलाज़मन जे अंदरि मौजूदु बेचैनी ख़त्म थी सघे। हुन जो चवण हो त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि तहत रिटायर्ड सरकारी मुलाज़मन खे ग्रुप इंश्योरेंस अदायगी कई वञे, जेका उन्हनि जे पगार मां कटी वञे। इजलास में ज़िले मटियारी जे उहिदेदारनि खे नॉमिनेशन फार्म ॾिना विया। एक जर्नल बॉडी भी ठाही वई, जंहिं तहत इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे सईद अहमद शेख खे ज़िले मटियारी जो सदर पिणु मुंतखब कयो वियो।